सिस्टम ऑफ इक्वेशंस यानी हमज़ाद मुसावतुनि जो सॉल्यूशन हल एक्स वाई जोड़ो आहे त एक्स जी वैल्यू क़ीमत छा आहे। तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो। अचो त हिन खे हाणे गॾिजी करे हल कयूं। हाणे हिन खे हल करण जा काफ़ी तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो जेको मां इस्तेमालु कंदो आहियां उहो कंदो आहियां कि असां जेके ॿ बदिलजंदड़ ॿ वेरिएबल असां वटि एक्स ऐं वाई, हिकिड़े जी वैल्यू असांखे अॻु में ई मिलियल हुजे ॿिए जी वैल्यू में या उन जी वैल्यू कढूं। हाणे वाई जी वैल्यू असांखे मिलियल आहे वाई जे बराबरि आहे 2x ते। हाणे वाई जी वैल्यू मां सब्स्टिट्यूट करे सघां थो जिते जिते वाई हुजे। सब्स्टिट्यूट यानी मां उन जी जॻह ते रखी सघां थो वाई जेका वैल्यू आहे क़ीमत आहे। हाणे वाई जिते जिते हूंदो उते मां उहा वाई जी वैल्यू जेका असां 2x आहे उहा रखी सघां थो। अगरि ॿी इक्वेशन में वाई जी जॻह ते मां 2x या 2x रखां, ठीकु आहे, त असांजी जेका ॿी इक्वेशन उहा थींदी 3x 3x जोड़ कंदमि वाई जी जॻह सब्स्टिट्यूट कंदमि या रखंदमि 2x बराबरि थी वेंदो असांजो 3 जे। हाणे हिन खे हल कयूं त 3x में जोड़ कंदासीं 2x त जवाबु ईंदो असांजो 5x, उहो बराबरि थी वेंदो 3 जे। हाणे ॿिन्ही खे साइडुनि तां असां 5 सां वंड कंदासीं छाकाणि त x जो कोएफिशिएंट यानी अददी मुंद 5 हुयो त 5 5 कटिजी वेंदा, x जो जवाबु अची वेंदो असांजो 6। इहो असांजो सुवालु हल थी वियो। हिन खे हल करण जो ॿियो तरीक़ो इहो आहे कि असां एलिमिनेशन मेथड इस्तेमालु कयूं यानी ख़ारिज करणु। असां पहिरीं इक्वेशन मां y ॿिन्ही पासे ॾांहुं अगरि कट कयूं असांजी इक्वेशन थी वेंदी 0 बराबरि थी वेंदो 2x कट y। इन खे ॿीहर लिखूं त इक्वेशन खे त थी वेंदी 2x कट y बराबरि थी वेंदो 0 जे। ठीकु आहे, पहिरीं इक्वेशन असां हिन हेठां लिखूं था उहा हुई 3x जोड़ y बराबरि अची वेंदो असांजो 3 जे। हाणे ॾिसो, अगरि खॿो पासे ॾांहुं मां खॿो पासो जोड़ कयां, सॼो पासे ॾांहुं सॼो पासो पाण में जोड़ कयां त असांजो जेको आहे y आहे उहो ख़ारिज थी वेंदो, ख़तमु थी वेंदो, छो जो हिकु नेगेटिव आहे हिकु पॉज़िटिव आहे। त 2x ऐं 3x थी वेंदा असांजा 5x, y पाण में ख़तमु थी विया जो नेगेटिव पॉज़िटिव ख़तमु थी वेंदा, बराबरि अची वेंदो 0 में ॿुड़ी कंदासीं 30 त जवाबु थींदो 30। त तव्हां पहिरें स्टेप ते अची वियो, इन खे हल कंदो तव्हांखे जवाबु मिली वेंदो।